बुडेरो लाल रूरल हेल्थ सेंटर जो ट्रांसफार्मर हफ़्ते खां ख़राब पियल। लाइट न हुजण सबबि छिते कुते जी वैक्सीन ख़राब थियण जो अंदेशो। अस्पताल जे अमले समेत कॉलोनी जे रहवासियुनि मुमताज़ कोसो, मीर खान चुटो, कृष्ण लाल, मोहम्मद रहमत ऐं मुख्तार हिंगोरो जो हिस्को मटियारी ख़िलाफ़ अस्पताल अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु हफ़्ते खां अस्पताल जो ट्रांसफार्मर सड़ी वियो आहे। लाइट न हुजण सबबि अस्पताल में ईंदड़ मरीज़नि जे इलाज मुआलजे में पिणु सख़्त ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि ऐं अस्पताल में छिते कुते जी वैक्सीन समेत ॿियनि दवाउनि जे ख़राब थियण जो अंदेशो आहे। हुननि चयो त हिस्को मटियारी खे पिणु इतलाउ कयो वियो आहे, पर हिस्को अमलदारनि जी सिहत ते को बि फ़र्क़ु नथो पवे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर सड़ियल ट्रांसफार्मर ठाराए ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।